भाई राम राम इन करे साईं दर ते ये सॼी संगत घट परिवार वधिक आहे मौजू माणियो जेतिरो थी सके ॿारनि खे मोबाइल खां परियां रखो मोबाइल जेसि ताईं ज़रूरी आहे ओसि ताईं ॾियो ऐं गॾु गॾु अखि बि रखो निगरानी रखो छोकी मोबाइल सां अॼुकल्ह ॾाढा कम जेके थी पिया उहे ऊंधा पिया थी इन करे जेतिरो लिमिट में हलाईंदा ओतिरो सुठो आहे अॼु हेॾे टाइम खां मां गलो फाड़ींदो पियो अचां माइक ते ऐं
सभी परिवार वाले सगड़ो गया तो अडेडो शाही परिवार मुसा गॾु वेठो आहे। की सारी खुशियाँ मगर न मुझको गुरूर देना। मेरे जमाने की सारी खुशियाँ मगर मुझको गुरूर न देना। ना देना चाहे कुबेर का धन मगर सली का सहूर देना। उठा के सर जी सकूं जहां में तुम इतनी इज्जत जरूर लेना। लाल सोई चौधरी बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम दिया हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू। हंसते हंसते कब जाओ हंसते जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम लगेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। ये आए बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है अल्लाह। लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले 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 लाल बिना बिना मेरा पाप झूलेलाल। जय झूलेलाल। मैं एॾो सुठो चवनि पिया था, असांखे चवण जी कुझु ज़रूरत ई न आहे वैसे त, पर लास्ट में एॾो सुठो परिवार ॾिनो आहे, हिन खां पोइ त कुझु चवण जी ज़रूरत ई कोन्हे। त सबका साथ सबका विकास। साईं झूलेलाल मुंहिंजी लज रखजा, साईं झूलेलाल मुंहिंजी लज रखजा। जीवा कया सेवा सलाम तुंहिंजे दर जीवा कया सेवा सलाम। साईं मुंहिंजी लज रखजा, 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 साईं मुंहिंजी लज रखजा। साईं बणजी प्यारदार बैरोगी दस दो, साईं बणजी प्यारदार जेवा कदस मां तुंहिंजी साईं बणजी सेवादार, जेवा कदस मां तुंहिंजी साईं बणजी सेवादार। साईं झूलेलाल मुंहिंजी लज रखजा, साईं झूलेलाल मुंहिंजी लज रखजा। रखजा रखजा साईं मुंहिंजी लज रखजा, साईं मुंहिंजी लज रखजा। हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। दिन ये आए बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू बाबी, हैप्पी बर्थडे टू यू, बर्थडे टू यू। सॉरी चॉकलेट ॾियण जी सभिनी खे चॉकलेट ॾिनो अथनि हर मान आहिनि। जेको चवंदो झूलेलाल, पंडित जी आगे आ जाए। पंडित जी चवंदो झूलेलाल, पंडित जी आगे आ जाए। गंगेश्वर महादेव मंदिर जा पंडित जी ठीक है। पंडित जी पूजा में बैठा हो जल्दी, बैठा हो
असांजा मुखी साहब धनदास जी बागवानी अॻियां अचनि। जय माता के साहिब में सेवा ॾिनी आहे सेक्टर 11 मां आयल जेका रोज साईं जूं देगियूं थी लाहे उहा अॻियां अचे। खिली कुॾी चओ झूलेलाल चओ ज्योतिन वारे साहिबन की आई तो